अस्सलाम वालेकुम। मौसम जे हवाले सां गॾु मां आहियां नज़ीर बमरो। अॼु सभ खां पहिरियां तव्हांखे ॿुधायूं था पाकिस्तान जे पूरे मुल्क में मौसम जी सूरत-हाल। मुल्क में हिन वक़्तु किथे बि को तमामु एक्टिव सिस्टम मौजूदु न आहे। सिर्फ़ गिलगित चित्राल ऐं उतरनि इलाइक़नि में कुझु बादल आहिनि ऐं ॾखण सिंध में जेके बादल आहिनि सिस्टम जा उहे अची रहिया आहिनि। इन जे बारे में वधीक तफ़सील तव्हांखे ॿुधाईंदासीं। हीअ सूरत-हाल आहे हिंदुस्तान में। सूरत जो शहर आहे ऐं उन खां पोइ मुंबई जो शहर। इहे ॿई शहर जेके आहिनि उहे ओलह किनारे ते आहिनि, समुंड जे किनारे ते मौजूदु आहिनि शहर, ऐं इन्हनि शहरनि में बरसाति मौजूदु आहे, पर पूरे किनारे ताईं बरसाति हले थी पई। ऐं अॼु जेका बरसाति हिन वक़्तु हले थी पई उहा गुजरात तरफ़ वञे पई ऐं काफ़ी वधीक बरसाति आहे जेका गुजरात तरफ़ पहुची रही आहे। ऐं इन जा बादल जेके आहिनि हिन सिस्टम जा मथे ताईं पहुता आहिनि, जेके इलाइक़ा राजस्थान जा आहिनि उते बि ककर पहुची रहिया आहिनि ऐं उते बि थोरो ज़ोर सां बरसाति शुरू थी चुकिया आहिनि ऐं ॾखण सिंध में बि ककर पहुची विया आहिनि, जेके उते बरसाति वसण जी हिन वक़्तु ख़ासि पोज़ीशन में न आहिनि, पर हिते बरसाति वसण जा इम्कान पैदा थी चुका आहिनि। असां तव्हांखे अॻु में ॿुधायो हो त 28 तारीख़ खां ॾखण सिंध में बरसाति जा सिस्टम पहुचणु शुरू थी वेंदा। इन्हनि ककरनि जी वधीक वाज़े तरीक़े सां चोपड़ खे ॾिसे त झुड़ राजस्थान तरफ़ त वञे पियो, पर गुजरात जे इलाइक़े तरफ़ बि काफ़ी ताक़तवर सिस्टम वञी रहिया आहिनि ऐं हिन वक़्तु मुंबईअ जे इलाइक़े में ऐं सूरत जे इलाइक़े में पिणु बरसातूं आहिनि ऐं इहे बरसाति जा सिस्टम कच्छ भुज ताईं पहुचंदा ऐं ॾखण सिंध ताईं बि इन्हनि जी बरसाति जा इम्कान मौजूदु आहिनि। ऐं ॾखण सिंध में जिन इलाइक़नि में बरसाति जो इम्कान आहे उन्हनि इलाइक़नि में बिल्कुलु ॾखण वारा इलाइक़ा जेके नंगर पाकर, इस्लामकोट, मिठी, दीपलो, बद्दीन, जाती ऐं चूहड़ जमाली जा इलाइक़ा ऐं कुझु ठटे जे तरफ़ बि बरसाति थी सघे थी। मातली ऐं हैदराबाद खां हेठि वारा इलाइक़ा बादल जेके आहिनि उहे वेंदा ज़रूरु मथियनि इलाइक़नि में बि, जेके मथियां इलाइक़ा आहिनि फिरोजा जा इलाइक़ा थी विया, सांगड़ जा, टंडो आदम शहदादपुर जा इलाइक़ा या मीरपुर ख़ास जा इलाइक़ा आहिनि। डिगड़ी में बि बरसाति मुमकिन आहे थी वञे, पर नौकोट, चेलार, छाछरो ऐं मिठी जे इलाइक़नि ताईं नंगर पाकर ताईं बहितर बरसाति जा इम्कान आहिनि ऐं डायली में बरसाति थी सघे थी। उमरकोट में बरसाति जा इम्कान आहिनि, पर उन खां पोइ जॾहिं मथे ककर वेंदा यानी सांगड़ जी साइड ते ऐं किपरो जी साइड ते त उन्हनि इलाइक़नि ताईं बरसाति जा हल्का इम्कान हूंदा। थी सघे थो त इन्हनि इलाइक़नि में जेकी सांगड़ जा इलाइक़ा आहिनि सभई यानी टंडो आदम शहदादपुर वग़ैरह जा इलाइक़ा उन्हनि में कुझु बरसाति थिए, किपरो में कुझु बरसाति थिए या चोएतर जे इलाइक़नि में, पर उन खां मथे नवाबशाह या नवाबशाह खां मथियां इलाइक़ा आहिनि उन्हनि में जुड़ त पहुचंदो, पर जुड़ में बरसाति वसाइण जहिड़ी ताक़त न हूंदी जो बरसाति वसाए सघे। बहरहाल हिन जी अपडेट असांजी जारी रहंदी। हिन जे बारे में असां तव्हांखे वधीक सूरत हाल वाज़े करण जे लाइ हलूं था हवाउनि जे चकर तरफ़। तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब करे वठो जीअं तव्हां ताईं असांजूं अपडेट्स पहुचंदियूं रहनि। बिल्कुलु हिन वक़्तु यानी ॾींहं जो 2:30 वॻे लो प्रेशर सिस्टम मुंबई जे बिल्कुलु वेझो पहुची चुको आहे, यानी लो प्रेशर सिस्टम जो मर्कज़। इन खां पोइ जेको हिन जो डायमीटर आहे या क़तर आहे उहो तमामु वॾो आहे। उन क़तर जूं हवाऊं जेके आहिनि उहे सिंध ताईं पहुचणु शुरू थी चुकियूं आहिनि ऐं इन्हनि जे हवाउनि जो प्रेशर सभ खां वधीक गुजरात जे मथां आहे ऐं कच्छ भुज जे मथां आहे। आहिस्ते आहिस्ते हिन जो सफ़र जेको आहे गुजरात तरफ़ रहंदो ऐं समुंड तरफ़ रहंदो हिन जे सिस्टम जे मर्कज़ जो। ऐं हिन वक़्तु हिन सिस्टम जी जेका ताक़त आहे उहा 999 HPA आहे। इहो प्रेशर जी यूनिट आहे। हिन सां ख़बर पवंदी आहे त लो प्रेशर केतिरो घटि आहे या केतिरो ताक़तवर आहे। हींअर जेकॾहिं हिन वक़्तु अॼु 28 तारीख़ ते मंझंदि जे वक़्तु हिते आहे त इहो अॼु शाम ताईं लो प्रेशर जो सेंटर आहे जेको उहो गुजरात ताईं पहुची वेंदो ऐं गुजरात जे इलाइक़े में काफ़ी बरसाति जा वधीक इम्कान पैदा थी वेंदा ऐं वधीक तेज़ बरसाति शुरू थी सघे थी।
अॼु राति ताईं इहो लकाउ थींदो। त इन खां पोइ हिन जो जेको ॿियो रूट आहे उन जे बारे में अव्हांखे वाज़े कंदा हलूं त इहो सुभाणे सुबुह जो 6 वॻे तक़रीबन उन ई पोज़ीशन ते रहंदो, यानी गुजरात जे वेझो, पर आस्ते आस्ते इन सिस्टम खे जुड़पुड़ कंदे वरी गुजरात तरफ़ हलियो वेंदो ऐं ही सूमर जे ॾींहुं राति जो 10 वॻे गुजरात जे बिल्कुलु मथां अची वेंदो। ऐं उन खां पोइ जेकॾहिं सुभाणे जे बारे में ॾिसिजे त सुभाणे जी पोज़ीशन सुबुह जो 5 वॻे धारे अंगारे जे ॾींहुं ही गुजरात ते ई रहंदो। गुजरात में वधीक वक़्तु रहंदो ही सिस्टम ऐं आस्ते आस्ते समुंड तरफ़ लहणु शुरू थींदो ऐं 3 तारीख़ ते तक़रीबन राति जे वक़्तु हिन जो सेंटर त समुंड जे अंदरि लही वेंदो, पर हिन जा बादल ऐं हिन जी सिस्टम जूं हवाऊं उहे गुजरात ऐं कच्छ भुज जे मथां ऐं सिंध जे मथां हूंदियूं। त इन दौरान ई बरसाति जा सिस्टम उहे सिंध में बि दाख़िल थी वेंदा। उन जे बारे में वधीक अव्हांखे डिटेल ॾियूं था। अॼु राति खां यानी शाम खां कुझु वधीक बादल नंगर पार्कर जे इलाइक़े में दाख़िल थींदा ऐं कुझु नंगर पार्कर ऐं मिठी जे इलाइक़नि ताईं कुझु हल्की फुल्की बरसाति थी सघे थी। पर सुभाणे यानी 29 सेप्टेम्बर ते बरसाति जा बादल उमरकोट, बदीन, मिठी, नंगर पार्कर ऐं डायली जे इलाइक़नि ते हूंदा ऐं इन्हनि इलाइक़नि में बरसाति जा इम्कान ॾेखारिया पिया वञनि। हाणे इन्हनि इलाइक़नि में डिग्री बची वियो, मिरपुर ख़ासि खे बि टच करे सघे थो, किपरो ऐं बदीन जा इलाइक़ा, डीपलो जा इलाइक़ा। ई सुभाणे जी रिपोर्ट आहे, सुभाणे यानी कि 29 सेप्टेम्बर ते। जेकॾहिं 3 सेप्टेम्बर जी अव्हांखे रिपोर्ट ॾिजे अॻु कथी जे बारे में बरसाति जी, त मॉडल ECMWF जे मुताबिक़ बरसाति चूअर जमाली, जाती, बदीन ऐं इन्हनि इलाइक़नि में वधीक शो कई पई वञे। पर उन खां पोइ बरसाति जेका आहे सा शाम जो 5 धारे जे बारे में चयो थो वञे। 3 तारीख़ ते कराची जा इलाइक़ा, गुलशन हदीद, मलीर ऐं सेंट्रल सिटी ऐं न्यू कराची जा इलाइक़ा, ओलह कराची, इन्हनि इलाइक़नि में 3 तारीख़ ते शाम जो 5 बजे बरसाति जा इम्कान पैदा थी सघनि था। इन खां अलावा 1 तारीख़ ते जेके बादल हूंदा उहे हल्की बरसाति या फुड़ फुड़ करे सघण वारा बादल या रिमझिम करण वारा बादल उहे चूअर जमाली, घारो, कराची, गुलशन हदीद ऐं न्यू कराची खां वेंदे खीरतर जबल ताईं, नूरियाबाद ताईं इहे बादल पहुची सघनि था ऐं उते हल्की फुल्की बूंदाबांदी करे सघनि था या रिमझिम करे सघनि था। हिन सर्कुलर हवाऊं रखंदड़ लो प्रेशर जे बारे में वधीक इहो ॿुधायो पियो वञे त 2 तारीख़ ते ही सिस्टम समुंड में लही वेंदो, हिन जो मर्कज़ समुंड में लही वेंदो, पर इन जे बावजूदि इन जा जेके जुड़ हूंदा उहे सिंध ताईं ऐं कच्छ, भुज ऐं गुजरात ताईं मौजूदु रहंदा। बरसाति जे हिन लो प्रेशर सिस्टम जे करे समुंड जूं हवाऊं बिल्कुलु कट ऑफ थी चुकियूं आहिनि। सिंध में हवाऊं ओभर जूं ऐं ओभर उत्तर जी कुंड जूं लॻी रहियूं आहिनि ऐं इहे हवाऊं गरम हवाऊं आहिनि। इन जे करे सिंध जे अक्सर इलाइक़नि में गर्मीपद वधी चुको आहे, यानी लाड़काने में 42 ऐं सखर में 39, हिंगोरजा में 41, नवाबशाह 39, शहदादपुर 41 ऐं खिपरो, मिरपुर ख़ासि 41 ऐं हैदराबाद में 39, मिठी, इस्लामकोट, छाछरो, उमरकोट, नंगर पार्कर 39, बदीन 37 ऐं ठटो 37 ऐं कराची में 34 डिग्री सेंटीग्रेड। कराची में हल्की फुल्की हवाऊं समुंड जूं हली रहियूं आहिनि, पर इहे बि कुझु देरि खां पोइ बंदि थी वेंदियूं ऐं रोज़ाने जे बुनियाद ते हिननि हवाउनि में जॾहिं तेज़ी ईंदी ऐं वधीक हवाऊं हिन सिस्टम जे करे रेगिस्तानी इलाइक़नि खां सिंध में दाख़िल थींदियूं त अञा गर्मीअ में इज़ाफ़ो वधी सघे थो। त हवाऊं जेके आहिनि से केसि ताईं बंदि रहंदियूं उन जे बारे में अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 29 तारीख़ ते त हवाऊं बिल्कुलु बंदि रहंदियूं ऐं 30 तारीख़ ते बि इहा ई सूरत रहंदी, यानी घुट ऐं गर्मीअ जो माहौल हूंदो ऐं 1 तारीख़ ते अञा वधीक हवाऊं जेके आहिनि से गरम हूंदियूं थरपारकर जे इलाइक़नि खां ऐं राजस्थान जे इलाइक़नि खां ईंदियूं, जंहिंजे करे गर्मी बरक़रार रहंदी। ऐं 2 तारीख़ ते बि इहा साॻी पोज़ीशन हूंदी, हवाऊं ओभर तरफ़ जूं हूंदियूं ऐं 3 तारीख़ ते हवाऊं तक़रीबन बंदि हूंदियूं ऐं 4 तारीख़ ते आस्ते आस्ते ॾखिण जूं हवाऊं खुलणु शुरू थींदियूं, जेके
5 तारीख़ ते वञी कुझु बहाल थींदियूं हवाऊं ऐं 5 तारीख़ ते शाम जो समुंड जूं हवाऊं बाक़ाइदा खुलंदियूं। या 5 तारीख़ ताईं हवाउनि जी रिपोर्ट आहे असांजी। ख़ासि तौर ते आबादगार भाउरनि जे लाइ इतला ॾिजे थो त हिन सिस्टम जे बरसातुनि जे करे सिंध में के ख़ासि ज़ोरदार ऐं शदीद तरीन बरसातुनि जो ख़तरो कोन्हे। ऐं हिन सिस्टम जूं जेके शदीद तरीन ऐं ज़ोरदार बरसातूं हूंदियूं उहे गुजरात में ई थींदियूं ऐं गुजरात खां पोइ जीअं जीअं सिस्टम समुंड में लहंदो ओलह तरफ़ त समुंड में हिन सिस्टम जूं बरसातूं एतिरो तेज़ हूंदियूं जो समुंड में 500 मिलीमीटर ताईं बरसाति वसाए सघंदो। हीअ आहे मॉडल चार्ट ऐं मॉडल चार्ट जे मुताबिक़ जेके बरसातूं थींदियूं हिन सिस्टम जे करे ॾखिण सिंध में उन्हनि जो वधीक मिक़दार हैदराबाद खां हेठि रहंदो ऐं हैदराबाद खां मथे तमामु घटि बरसाति वसंदी। ऐं इन बरसाति जो कुझु कणियूं कराचीअ में बि ॾेखारे पियो ऐं नगर पार्कर में बि ऐं मोदीन में वधीक बरसाति पियो शो करे। बहरहाल ॾखिण सिंध में बि जेके बि बरसातूं पवंदियूं उहे विच थरियूं ऐं हल्कियूं हूंदियूं ऐं कंहिं ख़तरे वारी ॻाल्हि कान हूंदी। ऐं हिननि बरसातुनि जो मिक़दार एतिरो हूंदो जो उन्हनि सां फसलनि खे फ़ाइदो थी सघे थो ऐं नुक़सान जो अंदेशो न आहे। इन सां गॾु असांजो प्रोग्राम पूरो थियो। असांजो चैनल सब्सक्राइब कंदा त जीअं अवां ताईं असांजो अपडेट्स पहुचंदियूं रहनि। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।